गंजाइप एक अहिड़ो मसइलो आहे जेको इंसान खे दिमाग़ी तौर ते परेशान करे छॾे थो। एतिरे क़दुरु जो माण्हू जो हौसलो ई टुटी पवंदो आहे ऐं हू घबराईंदो रहंदो आहे। वार छणी वञण वॾी परेशानी जो सबबु हूंदा आहिनि। मूड में तब्दीली ईंदी आहे जॾहिं त ज़रे ज़रे ते कावड़ अचणु शुरू थी वेंदी आहे। पर गंजनि माण्हुनि खे साइंस ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे। अमरीकी यूनिवर्सिटी तरफ़ां कयल तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साबित थी आहे त गंजा माण्हू मुआशिरे में आम माण्हुनि जी भेट में वधीक होशियार हूंदा आहिनि, यानी संदन अंदाज़ ऐं संदन शख़्सियत ॿियनि जी भेट में वधीक हावी थींदी आहे। जेतोणीकि वारनि सां माण्हू पुरकशिश लॻंदो आहे, पर गंजाइप जो शिकार माण्हू समाजी ते सुठो मक़ाम रखनि था। इहा ॻाल्हि केतिरनि ई मर्दनि तरफ़ां चई वई आहे जेके गंजाइप जो शिकार हुआ। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साबित थी त गंजाइप जो शिकार माण्हू ईमानदार, सचा ऐं ज़हीन हूंदा आहिनि। ॿिए पासे पेंसिल्वेनिया यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर फ्रैंक बि तहक़ीक़ जी ताईद कई। हुन गंजनि माण्हुनि खे ताक़तवर ऐं कामयाब क़रार ॾिनो आहे।